नाज़रीन, बुलेटिन जी शुरुआत में अवां खे अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। सदर, शाहराह फैसल, मॉडल कॉलोनी, एयरपोर्ट ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात थी आहे। मलीर, गडाप सिटी, घगर, स्टिल टाउन, पिपरी, रज़ाकाबाद, मेमण ॻोठ, दरसाणो में बरसात थी आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे ॿुधाईंदा हलूं त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। सदर, शाहराह फैसल, मॉडल कॉलोनी, एयरपोर्ट ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात थी आहे। मलीर, गडाप सिटी, घगर, स्टिल टाउन, पिपरी, रज़ाकाबाद, मेमण ॻोठ, दरसाणो, छन्नो में बरसात थी आहे। कराची मां अवां खे ख़बर ॿुधाए रहिया आहियूं जिथे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। भैंस कॉलोनी, अब्दुल्ला ॻोठ, रेढ़ी ॻोठ, इब्राहिम हैदरी ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ बरसात पई आहे।